अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं हाजी मोहम्मद आई मुझे सिर्फ यूट्यूब चैनल हाजी ऑफिशियल। जी हाँ दोस्तों, अज वीडियो में आवांखे बुधाइण वारो आहियां त आवां एको रिकॉर्ड कीअं डाउनलोड करे सघो था। जी हाँ दोस्तों, तमाम ज़बरदस्त हिकिड़ो असां वटि ऐप अची चुको आहे जेके सॼी दुनिया इस्तेमालु करे थी। जेकॾहिं अवां जेके बि असां सां हिन वक़्तु यूट्यूब में नवां जुड़ी चुका आहियो त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, बेल आइकन खे क्लिक कयो जीअं मुंहिंजो हर ईंदड़ वीडियो अव्हांखे मिली सघे। जी हाँ दोस्तों, तमामु ज़बरदस्त असां वटि हिकिड़ो एको अची चुको आहे जेको अव्हांखे ॿुधाइण वारो आहियां त अवां कीअं डाउनलोड करे सघो था। सभ खां पहिरियां त अव्हांखे वञिणो आहे पंहिंजे प्ले स्टोर जे ऐप में। जी हाँ दोस्तों, हीअ साम्हूं ॾिसी सघो था त प्ले स्टोर मोट अची चुकी आहे। सभ खां पहिरियां त अव्हांखे हिते क्लिक करिणो आहे। क्लिक करण खां बाद में हिते काफ़ी ऑप्शन अची चुका आहिनि। जी हाँ दोस्तों, सभ खां पहिरियां त अव्हांखे वञिणो आहे हिन सेटिंग में। साम्हूं ही सेटिंग आहे, हिते लिखत करे सघो था। जेकॾहिं अव्हां पढ़ियल आहियो त लिखत करे सघो था, जेकॾहिं अव्हां पढ़ियल न आहियो त हिन वॉइस जे ज़रिए बि रिकॉर्ड करे सघो था। जी हाँ दोस्तों, सभ खां पहिरियां त हिते मूं वटि पहिरीं टाइपिंग थियल आहे। साम्हूं ही ॾिसी सघो था त ही एको लिखियल आहे। जी हाँ दोस्तों, हिते आउं क्लिक कयां थो। क्लिक करण खां बाद में हिते अव्हां ॾिसी सघो था त मुंहिंजो एको अची चुको आहे। हिते काफ़ी ऑप्शन अची चुका आहिनि। हीअ बि अची चुको आहे, हीअ बि अची चुको आहे। साम्हूं तव्हां वटि काफ़ी ऑप्शन अची चुका आहिनि। जी हाँ दोस्तों, असां हिते क्लिक कंदासीं। जी हाँ दोस्तों, हीअ मुंहिंजो पहिरीं ई ओपन थियल आहे। सभ खां पहिरियां त हिनखे ओपन कंदुसि। ओपन करण खां बाद में अव्हांखे कुझु हुनजी सेटिंग कराईंदुसि। जी हाँ दोस्तों, सभ खां पहिरियां त अव्हांखे हिते 3 डॉट ॾिसी रहिया आहिनि। 3 डॉट ते अव्हांखे क्लिक करिणो आहे। क्लिक करण खां बाद में अव्हां वटि कुझु हिन तरीक़े जा ऑप्शन ईंदा। जी हाँ दोस्तों, सभ खां पहिरियां त अव्हांखे वञिणो आहे सेटिंग में। सेटिंग खां बाद में पोइ हिते काफ़ी ऑप्शन हिते ॾिसी सघो था त हीअ ऑप्शन बि आहे, हीअ बि आहे। हिते काफ़ी ऑप्शन अची चुका आहिनि। जी हाँ दोस्तों, सभ खां पहिरियां त अव्हांखे वञिणो आहे हिन सेटिंग में। हाणे हिते अव्हां ॾिसी सघो था त काफ़ी ऑप्शन अची चुका आहिनि। जी हाँ दोस्तों, जेकॾहिं अव्हां हिनखे घटि एको ॾेई सघो था त घटि ॾेई सघो था, अव्हांजी वधीक मर्ज़ी आहे। जी हाँ दोस्तों, मुंहिंजो रखियलु आहे बिल्कुलु 20 ते रखियलु आहे। ऐं हिते आउं क्लिक कंदुसि 30 सेकंडनि ते। जी हाँ दोस्तों, ऐं 30 ते हिनखे क्लिक कंदुसि। क्लिक करण खां बाद में अञा कुझु ॿिया ऑप्शन बि आहिनि। जी हाँ दोस्तों, हिते हेठि सेटिंग में अव्हांखे क्लिक करिणो आहे। क्लिक करण खां बाद में अव्हां वटि कुझु हिन तरीक़े जा ऑप्शन ईंदा। जी हाँ दोस्तों, सभ खां पहिरियां त अव्हांखे हिते क्लिक करिणो आहे। जी हाँ दोस्तों, अव्हां ॾिसी सघो था त मां हिनजी सेटिंग करे चुको आहियां। ऐं हिकु भेरो ॿीहर अव्हांखे ॿी गुज़ारिश कंदो हलां त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, बेल आइकन खे क्लिक कयो जीअं मुंहिंजो हर ईंदड़ वीडियो अव्हांखे मिली सघे। जी हाँ दोस्तों, सभ खां पहिरियां त अव्हांखे वरी 3 डॉट ते क्लिक करिणो आहे। क्लिक करण खां बाद में हिन मथां सेटिंग में अव्हांखे वञिणो आहे। अव्हां ॾिसी सघो था त हिते को बि वीडियो कोन्हे, ठीकु आहे, ऑडियो को बि हिते रिकॉर्डर कोन्हे, ठीकु आहे। ऐं जेकॾहिं अव्हां पंहिंजे महिल आवाज़ु रिकॉर्ड कंदो त अव्हांखे हिन ऑप्शन खे दॿाइणो आहे। जी हाँ दोस्तों, अव्हां ॾिसी सघो था त हीअ माइक्रोफोन अव्हांजे साम्हूं मौजूदु आहे। ऐं हिते त मुंहिंजो पहिरीं ई आवाज़ु रिकॉर्ड थियलु आहे। जी हाँ दोस्तों, अव्हां ॾिसी सघो था त हाणे जिन खां बाद में रिकॉर्ड करे उन खां बाद में अव्हां वटि हीअ तारे जो सिस्टम अची चुको आहे। हिते अव्हांखे क्लिक करिणो आहे। क्लिक करण खां बाद में 3 डॉट ते वञिणो आहे। 3 डॉट खां बाद में अव्हां वटि वरी मथे सेटिंग में वञिणो आहे। जी हाँ दोस्तों, ॾिसी सघो था त असांजो जेको आहे ऑडियो रिकॉर्डर हिते अची चुको आहे। इन खां बाद में हिते अव्हांखे क्लिक करिणो आहे ऑडियो खे। ऑडियो खां क्लिक करण के बाद में हिते अव्हां वटि ईंदो सेव जो ऑप्शन। जी हाँ दोस्तों, अव्हां ॾिसी सघो था त हिते सेव करिणो आहे। सेव करण खां बाद में हिते काफ़ी ऑप्शन अची चुका आहिनि। हीअ बि अची चुको आहे त हीअ बि अची चुको आहे। जी हाँ दोस्तों, अव्हांखे क्लिक करिणो आहे हिते। जी हाँ दोस्तों, हिते ॾिसी सघो था ओके जो सिस्टम अची चुको आहे। ऐं हिते ओके ते क्लिक कंदुसि। ॾिसी सघो था त हीअ मुंहिंजो जेको ऑडियो आहे उहो सेव थिए पियो। थोरी देरि वठंदो। जी हाँ दोस्तों, ॾिसी सघो था त हीअ सेव थी चुको आहे। पोइ ईंदासीं असां बैग खां बाद में पोइ अव्हांखे वञिणो आहे पंहिंजे जिते मोबाइल जो मेमोरी कार्ड आहे। जी हाँ दोस्तों, मेमोरी कार्ड में वञिणो आहे। मेमोरी कार्ड खां बाद में अव्हां ॾिसी सघो था त हिते काफ़ी ऑप्शन अची चुका आहिनि। त हाणे मूंखे ख़बर कीअं पए त हीअ किथे ईंदो। जी हाँ दोस्तों, हीअ हिते अची चुको हूंदो दोस्तों। जी हाँ दोस्तों, हिते लिखियलु आहे डाउनलोड। जी हाँ दोस्तों, डाउनलोड खां बाद में अव्हांखे वञिणो आहे। हिते लिखियलु आहे। जी हाँ दोस्तों, साम्हूं ॾिसी सघो था त हीअ लिखियलु आहे एको। अव्हांखे एको ते क्लिक करिणो। क्लिक करण खां बाद में ॾिसी सघो था त हीअ असांजो ऑडियो रिकॉर्डर अची चुको आहे। ऐं हिनखे ओपन कयां थो। सिंध समूरी सोन, सिंध सॼी सुरहाण मौज
जी हाँ दोस्तों, अवां ॾिसी सघो था त हिन खे तमामु ज़बरदस्त एको अची चुको आहे। ऐं उन खां बाद में अव्हां खे हिते क्लिक करिणो आहे। क्लिक करण खां बाद में हिन खे हिते दॿाइणो आहे। जी हाँ दोस्तों, हिते काफ़ी ऑप्शन अची चुका आहिनि। ऐं हिन खे कंदुसि कॉपी। साम्हूं ॾिसी सघो था त हिते कॉपी जा ऑप्शन अची चुका आहिनि। जी हाँ दोस्तों, सॉरी, ही कॉपीअ जा ऑप्शन अची चुका आहिनि। हिकु भेरो ॿीहर ही साम्हूं ॾिसी सघो था त ही कॉपी जा ऑप्शन अची चुका आहिनि। अचण खां बाद में हे ॾिसी सघो था त ही कॉपी थी चुको आहे। उन खां बाद में अव्हां खे वञिणो आहे पंहिंजे मेमरी कार्ड में। हिते जेकॾहिं अव्हांजी मोबाइल जी अहिड़ी सेटिंग आहे त हिते अहिड़ी सेटिंग हूंदी। अगरि अव्हांजी ॿी सेटिंग आहे त ॿी सेटिंग हूंदी। ऐं हिते क्लिक कंदुसि। क्लिक करण खां बाद में हिते मेमरी कार्ड जो ऑप्शन अची चुको आहे। जी हाँ दोस्तों, ऐं हिते क्लिक करण खां बाद में हिते क्लिक कंदुसि। जी हाँ दोस्तों, ऐं हिन खे हिते सेव कयां थो। जी हाँ दोस्तों, ॾिसी सघो था त हिते अची चुको आहे। उन खां बाद में अव्हां हिन एको रिकॉर्डर में सभु कुझु सेटिंग करे सघो था। हिन में पंहिंजूं नातूं चई सघो था, पंहिंजा वॉइस रिकॉर्ड करे सघो था। जी हाँ दोस्तों, जेके चवंदा आहिनि शाइरियूं रिकॉर्ड करे सघो था। टिकटॉक जे हवाले सां माना जो कुझु बि आहे हिन में अव्हां रिकॉर्ड करे सघो था। उमेद कयां थो तव्हांखे वीडियो तमामु घणो मुंहिंजो पसंदि आयो। जेकॾहिं जेके बि दोस्त हिन वक़्तु असांखे ॿुधनि पिया लाइव या जेके असांखे हूअं ॿुधनि पिया, उन्हनि खे गुज़ारिश कंदुसि त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, बेल आइकन खे क्लिक कयो, जीअं मुंहिंजो हर ईंदड़ वीडियो अव्हांखे मिली सघे। जी हाँ दोस्तों, ईंदड़ वीडियो काइन मास्टर जे हवाले सां अपलोड कंदुसि। काइन मास्टर जे हवाले सां उनजी सेटिंग आहे। जी हाँ दोस्तों, साम्हूं ॾिसी सघो था, ही काइन मास्टर मूं वटि नओं अची चुको आहे। इन खां बाद में तव्हांखे नई एप्लीकेशन ॿुधाईंदुसि। तेसिताईं असांखे ॾींदा इजाज़त। अलाह निगहबान।